साबी मुंहिंजी मेहनत जो नतीजो आहे। अरे बस यारी थोड़ी निभागा ए हारी त चवंदा आहिनि इहो कमदार किंदो जेको आहे इहो बिज फाण ऐं तरई पंहिंजे दवाउनि मां बि असां खां कमीशन वठंदो। वॾेरा साईं मुंहिंजो नालो कमदार कौड़ो ज़रूर आहे पर आहियां माखीअ खां बि मिठो असुल सफ़ा ट्रूअ जहिड़ो। माखी को मिठो ऐं ट्रूअ जहिड़ो कमदार कौड़ो न गॾो न घोड़ो। वॾेरा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। निभागो माण्हू वक़्त ते हाज़िर। हा बाबा नूरल कीअं आयो आहे? साईं फसल जी हालत तमाम ख़राब है सो इन करे सोचो तो वडेरे का पैसा वठी अचां तो कुछ ज़हर वठी उन फसल के जा तो यो को मर्ज पैसा निभागा तो के खबर भी आए तो पैसा ते मोके चिड़ई वरी भी पैसा वठण हलियो एक तो फसल सा मेहनत कयो कोन बियो वरी पैसा दिसे तो 13 महीनो लगो पियो पैसा जी मौसम आए वरी ॾिठो वे कि या काई किरोना कड़की उन त बाबा ठीक कई खैर ज़हर तो वठणो आ साईं ही वठी पैसा यो पंजो सेठ छिड़कूमल आहे न उन के चओ तो मुके वडेरे वरियाम खान मोकलियो आ कोई सुठो ज़हर दे। साईं उन के तवा फोन ते ॻाल्हायो सो पहिरियां भी दवा में काफ़ी वठी वया तो फसल में कोई बेहतरी ना आहे। अरे छिड़कूमल के खबर आ वडेरे वरियाम खान जी छो तो वडेरे वरियाम खान सा वेर जण त कुत्ते जे पुछ ते पे वञो ठीक है साईं सलाम चोंदो। हाँ हाँ कमदार हल तो पाण बेरे कपा जी फसल का चक्कर हणी अचूं। ठीक आहे अगर में तव्हां जो मां पोयो ईंदुमि। पोयो छो? तव्हां चयो न कमदार जो मुंहिंजो मतिलबु आहे वॾे वरियाम जो वेर कुते जे पुछ ते पेरो। हाँ मां इन करे पोयो ईंदुमि बाबा तव्हां हलो अॻे में थियो। अरे मां कुत्ते जे पुछ ते चयो आहे केरा तुंहिंजे पुछ ते थोरी चयो।